आवा ज़रीना बेगम साईं तव्हां त चयो मूंसां जी शादी थी वेंदी पर तव्हां इहा शादी थियण न ॾिनी। साईं तव्हां त चयो मूंसां जी शादी थी वेंदी, शादी त थींदे थींदे रहिजी वई छो रोकायो? नवाब खान इन हा ज़रीना बेगम ज़रीना साईं तव्हां त चयो मूंसां जी शादी थी वेंदी पर तव्हां इहा शादी तव्हां शादी थियण न ॾिनी। साईं तव्हां त चयो मूंसां जी शादी थी वेंदी, पोइ शादी छो रोकजी वई? नवाब खान इन शादी खे रोकण वारो मां न वरी चओ बा साईं हा साईं तव्हां त चयो मूंसां जी शादी थी वेंदी पर तव्हां शादी छो रोकई? साईं तव्हां त चयो मूंसां जी शादी थी वेंदी, पोइ शादी तव्हां छो रोकाई? नवाब खान इन शादी खे रोकण वारो मां न पर मीर आहे। मीर पंहिंजी भेण जो कातिल मूंसां खे सम्झे थो। ज़रीना बेगम साईं जेकॾहिं तव्हां चाहियो हा त पुलिस खे वापसि करे सघो पिया। साईं जेकॾहिं तव्हां चाहियो हा त पुलिस वापसि वञी सघे पई। नवाब खान केस हल्को फुल्को हुजे हा त पुलिस खे वापसि कयां हा पर मूंसां मथां खून जी FIR आहे। सूबेदार मुंहिंजे चवण ते कॾहिं कोन मुड़े हा। ज़रीना बेगम बंदि कर भला हिकिड़ो मिंट। नवाब खान ज़रीना बेगम इन छोकिरी जी इहा ॿियो चकर शादी रुकिजी वई आहे। ख़बर नथी पए त इन जे नसीब में छा लिखियलु आहे। हिन छोकिरी जी त ॿियो दफ़ो शादी रुकिजी वई आहे साईं। ख़बर न आहे त इन जे नसीबनि में अलाए छा आहे। नवाब खान तूं ॿियनि लाइ परेशान थियण छॾे ॾे। ज़रीना बेगम तूं पंहिंजो सोच। ज़रीना साईं मां ॿियनि लाइ परेशान न आहियां, तव्हां लाइ आहियां। मूंसां सां तव्हांजो ठाह फ़ाइदेमंद साबित थिए हा। साईं मां ॿियनि जे लाइ परेशान न आहियां, मां त तुंहिंजे लाइ परेशान आहियां। मूंसां सां तव्हांजो ठाह फ़ाइदेमंद थिए हा पर हाणे मूंसां ॿीहर तव्हां मथां कॾहिं भरोसो कोन कंदो। मूंसां सां तव्हांजो ठाह फ़ाइदेमंद थिए हा पर हाणे ॿीहर मूंसां कॾहिं तव्हां ते भरोसो कोन कंदो। मूंसां सां तव्हांजो ठाह फ़ाइदेमंद थिए हा। मूंसां सां तव्हांजो ठाह फ़ाइदेमंद थिए हा पर हाणे त मूंसां तव्हां सां कॾहिं बि ठाह कोन कंदो। नवाब खान हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। इहा मूंसां खे बि ख़बर आहे पोइ हू मूं मथां शक छो कंदो। पर जे शक करे थो त उन में मूंसां जो ई नुक़सानु थींदो छो त मूंसां चङी तरह ॼाणे थो त जेकॾहिं हिन केस में मां आज़ादु कराए थो सघां त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां हा 5 2 7 हा कहिड़ो साईं हा हा वाह न ॿियो ॾींहुं बि लॻी वेंदो। हा वाह ॿिए सीन जो साईं हथु ॾिजोसि। हा वालेकुम सलाम चजोसि। अच्छा ये सिराई की ॻाल्हायो था वरी बि सही न चयो। ओके बिस्मिल्लाह। नवाब खान ज़रीना बेगम तो मां को बि असांखे औलाद न थियो ऐं मूं ॿी शादी बि इन लाइ कई त जीअं मूंखे वारिस थिए। ज़रीना बेगम साईं नाराज़ न थिजो बाक़ी हक़ीक़त इहा आहे त
अदर सुमद कामरान पावण के ये तो दुआ न अचनि हेरी वो आयो आई डिस्टर्बेंस थी न त कम त हले फर्स्ट क्लास साईं नाराज़ न थीजो हक़ीक़त इहा आहे त तव्हां वारस लाइ ॿी शादी न कई पर इहा तव्हांजी इश्क जी शादी हुई साईं जेके ई नाराज़ न थियो त इहा शादी तव्हां पंहिंजी औलाद जे लाइ न आहे कई या इश्क मां तव्हां शादी कई वञा तो मो गलती थी वई हाणे खानदान जो सोचणो पवंदो हा वरी ज़रीना बेगम जेकर तव्हां हिन ख़ानदान जो सोचो था त हा जेकर तव्हां हिन ख़ानदान जो सोचो था ऐं चाहियो था त वारिस घुरिजे पोइ तव्हांखे कंहिं सुठे इज़तदार घराणे मां निकाह करणु घुरिजे ॿुधायो न जेकर तव्हां हिन ख़ानदान जो सोचो था ऐं चाहियो था त वारिस घुरिजे एतिरो जो साईं जेकॾहिं तव्हां चाहियो था ऐं हिन घर जे लाइ तव्हां सोचो था त तव्हांखे रिश्तो कंहिं सुठे जेकर तव्हां हिन ख़ानदान जो सोचो था ऐं चाहियो था त वारिस घुरिजे त पोइ तव्हां कंहिं इज़तदार घराणे मां निकाह करणु घुरिजे साईं जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांखे जेकर तव्हां हिन ख़ानदान जो सोचो था तव्हां हिन ख़ानदान जो सोचो था तव्हांखे वारस खपे वारिस खपे। इन ठड़को न हण। घराणे मां निकाह क्या पहिरियां साईं विच में जुमिलो जेकर तव्हां हिन ख़ानदान जो सोचो था सोचो था ऐं चाहियो था त वारिस घुरिजे हा, ठीकु आहे। पोइ तव्हांखे कंहिं इज़तदार घराणे मां निकाह करणु घुरिजे साईं जेकॾहिं तव्हां चाहियो था ऐं इहो सोचो था त हिन घर खे वारिस खपे त पोइ तव्हां कंहिं सुठे हितां हा हितां त पोइ तव्हांखे सुठे इज़तदार घराणे मां साईं तव्हां चाहियो था हिन घर जे लाइ सोचो था त हिन घर खे वारिस खपे त पोइ तव्हांखे कंहिं इज़तदार घराणे मां निकाह करणु घुरिजे पोइ तव्हांखे कि इज़तदार इज़तदार इज़त वारे घर मां इज़त वारे घर मां तव्हां निकाह कंदो निकाह कयो त पोइ हा त पोइ तव्हां हिकिड़ो सुठो घर ॾिसी जेको इज़त वारो हुजे पोइ तव्हां निकाह कयो ओके नवाब ख़ान जेकर मूं ॿी शादी कई त उहा तुंहिंजी सलाह सां कंदुसि ज़रीना बेगम मुंहिंजी तव्हांखे इहा ई सलाह आहे फ़िलहालु ॿी शादी जो सोचो बि न साईं मुंहिंजी तव्हांखे इहा ई सलाह आहे त हाणे तव्हां ॿी शादी जो सोचो ई न नवाब ख़ान छा तूं नथी चाहीं त हिन ख़ानदान जो वारिस पैदा थिए ज़रीना बेगम मां चाहियां थी त पहिरियां असां ॿिन्ही खे हली कंहिं सुठे डॉक्टर हा मां चाहियां थी त पहिरियां असां ॿई हली कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियूं टेस्टूं कराइणु घुरिजनि थी सघे थो त औलाद थी वञे साईं मां त इहो ई थी चाहियां त असां ॿिन्हिनि खे कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियूं ऐं टेस्टूं करायूं थी सघे असांखे पंहिंजो औलाद थी वञे नवाब ख़ान इहा बि तुंहिंजी सलाह सुठी आहे तमामु जल्दी इहो कमु कंदासीं ज़रीना बेगम साईं जेकर तव्हांखे पंहिंजी दुश्मननि मां वांदकाई मिली वञे त पोइ टाइम कढी वठिजो ॿई गॾु हलंदासीं साईं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे दुश्मननि में दुश्मननि खां हा साईं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजनि दुश्मननि खां टाइम मिले न त पोइ टाइम कढी मूंसां गॾु हलिजो ठीकु आहे नवाब ख़ान इन कम लाइ टाइम कढणो ई पवंदो हेॾां होॾां हुयो